खिपरो में IBS सखर पारां उस्तादनि जी वरितल टेस्ट दौरान ग़लत की ॾियण सबबि हक़नि खां महरूम थियल उम्मीदवारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उम्मीदवारनि होश मोहम्मद बुज़दार, सईद इम्तियाज़ शाह, शहबाज़ के ऐं अबूबकर जी अॻवानी में मेन चौक खिपरो ते हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़नि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त IBS सखर जे ग़लत की ॾियण वारे अमल सबबि 48 मार्कूं ग़लत माण्हुनि खे मिलियूं आहिनि जेके हेडमास्टर भर्ती थिया आहिनि। हुननि चयो त हू हक़ खां महरूम थिया आहिनि, उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। कोटड़ी जे डभून ॻोठ में बागड़ी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़े दौरान डंडा लॻण सबबि हिकु औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में पंजो, इमरियो, भागा बागड़ी शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे ब्रावल मेडिकल अस्पताल कोटड़ी आंदो वियो। हिकु ॼणे जी नाज़ुक हालत हुअण करे खेसि सिविल अस्पताल हैदराबाद नियो वियो। जसकम ज़िले नवाबशाह पर सिंध मां अफ़गानी धारनि खे निकाली ॾियण लाइ जसकम ज़िले सदर अली रज़ा ख़ासकली, हाशिम लगारी, काशिम लाखे, फरमान मला ॿिनि जी अॻवानी में नए नाके खां हिकु रैली कढी वई जेका शहर जो गश्त कंदी नवाबशाह प्रेस क्लब पहुती, जिते अॻवाननि पारां धरणो हंयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त अॼु अफ़गानी धारनि जो मुदो पूरो थी रहियो आहे, जंहिंजे करे हुक्मरान जेके अंधा, ॿोड़ा ऐं गूंगा थी विया आहिनि उन्हनि खे यादि ॾियारियूं था त अफ़गाननि खां पंहिंजे मुदे पूरे थियण ते सिंध मां निकाली ॾिनी वञे। हुन चयो त सॼी दुनिया में धारनि खे पंहिंजे वतन मां निकाली ॾिनी पई, पर हुक्मराननि सिंध खे आलमी यतीमखानो बणाए दुनिया जे तड़ियल दहशतगर्दनि खे हिते आबाद कयो आहे। आदलपुर में ॻोठ पंजनि मारे जे रवासी जो संदनी ॻोठ जे बासरनि जीअण जंजाल करे छॾियो आहे। बासरनि जे मुबैना ज़ातियुनि ख़िलाफ़ मुतासिरनि पारां एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते अताउल्ला महर पंहिंजे भाउ हबीबुल्लाह महर मासूम बचड़नि सां गॾु एहतजाज कंदे चयो त नंढनि ॿारनि जो पाण में रांदि जी ॻाल्हि तां झेड़ो थी पियो, जंहिं बाद ॻोठ जा बासर वाहिद बख़्श महर, अब्दुल हफ़ीज़ महर ॿिया उन्हनि ते मछिजी पिया आहिनि। हुननि इल्ज़ाम लॻाईंदे चयो त मथे ॼाणायल बासरनि साथियुनि समेत घरनि में घिड़ी औरतुनि, ॿारनि ऐं मथनि तशदुद कयो। हुननि DIG सखर SSP घोटकी खां घुर कई त बासरनि जी ज़ातियुनि जो नोटिस वठी खेनि फौरी तौर ते गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।